जुंगशाही में रिपोर्ट करे हुआ हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो रंगीन सिलसिलो जुंगशाही हाई स्कूल के ग्राउंड ते जारी है। टूर्नामेंट अगुणे नाज़िम बशीर अहमद जोखियो जी फर्जंद मरहूम गुलाम रब्बानी जोखियो जी याद में मुनक़द किया पियो वञे, जंहिंमें इलाइक़े जी क्रिकेट शौक़ीननि जो वॾो अंग शिरकत करे रहियो आहे। नाओ मैच जो अहवाल। नाए मैच में बलोच स्टार क्रिकेट क्लब जुंगशाही ऐं आज़ाद 11 नूरियाबाद आमू साम्हूं थिया। बलोच स्टार टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कयो ऐं मुक़ररु 8 ओवरनि में अली रज़ा 37, अहमद 36 ऐं हरीज़ जी 25 रन्सनि जी मदद सां 158 रन्सनि जो वॾो टारगेट मुक़ररु कयो। जवाबी बैटिंग कंदे आज़ाद 11 जो शौकत 13, अलीदाद मोहम्मद 38 ऐं इरफान आज़ाद 7 रन्स ठाहे सघिया ऐं टीम 91 रन्सनि ताईं महदूद रही, जंहिंसां बलोच स्टार मैच पंहिंजे नाले करे वरितो। ॿिए राउंड जो मुक़ाबिलो। ॿिए राउंड में अल साजन 11 टॉस खटी पहिरीं बैटिंग कंदे मुक़ररु 8 ओवरनि में 136 रन्सूं स्कोर कयूं। इकराम 35, माजिद 22 ऐं सज्जाद 31 रन्सूं ठाहे अहम किरदारु अदा कयो। जवाबी कार्रवाई में आज़ाद 11 नूरियाबाद शानदार रांदि पेश कंदे 5 विकेटुनि जी नुक़सान ते टारगेट हासिल करे कामयाबी माणे वरिती।